अस्सलाम वालेकुम दोस्तों पापनगर ड्रामे में रेस बालाज खान राबेल खे अगवा कराईंदो। जी हा दोस्तों, अचण वारी केस में तव्हां ॾिसंदव त रेस बालाज खान जेको आहे पंहिंजा माण्हू मोकिले राबेल खे अगवा करे क़ैद खाने में बंदि करे छॾींदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदो। छाजे करे त राबेल जेको आहे त प्यार में उन सां रेस बालाज खान सां पेशन आई, इन जे करे रेस बालाज खान जेको आहे अगवा कंदो ऐं रेस बालाज खान वटि ॿियो कोई बि रस्तो न आहे ऐं इन खां सवाइ कोई बि रेस बालाज खान वटि रस्तो न आहे। रेस बालाज खान पंहिंजा माण्हू मोकिले राबेल खे अगवा कराईंदो। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको मंठार आहे, मंठार राणीअ सां प्यारु कंदो हुयो ऐं राणीअ बि उनखे टोफ जवाबु ॾेई छॾियो आहे। छाजे करे त हाणे जेको आहे त रेस बालाज खान जेको पंहिंजे भाइटे सां शादी कराए छॾी आहे राणी जी, ऐं हाणे राणी हुन सां लिफ्ट न पई करे। या दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाक़ी मल्हार जेको आहे त उहो आज़ादु थींदो। अचण वारी केसनि में तव्हां ॾिसंदव त मल्हार जेको आहे वापसी अची पंहिंजे घोटु पुॼंदो। ऐं दोस्तों, मां वरल खान हुनखे छॾाए आयो आहे। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां बाक़ी जेको आहे राबेल खे अगवा कराईंदो ऐं मल्हार बि परेशान थी वेंदो आहे त आख़िरकार राबेल वई काॾे, पर रेस बालाज खान जे क़ैद खाने में बंदि कंदी आहे।